संजय माय रडो तो करनी मन रणी बोले भली के अंदर जो गोले बारे मोटो वरना मेरा को तो करना लगे बोलने में बागे आओ रणम करो तो करो यो रणम करो मुझ में कोई अर्थ पाए म्या ओ पातो पाण में ला जरियों जेवराय आय आय अर्थ पाए म्या ओ पातो पाण में ला जरियों जेवराय मोहम्मद करीम वतना किया तिरन को तो जाए लख पंहिंजे घरन में आहिम मॾियो माल मिसाल तहलो तहलियो त साए पसूं घर तड़ घोट संदाए ओ दीन म्याए हाल में अलाए हजरत बीबी फातिमा ओ हिण हाल में अलाए बीबी हजरत फातिमा आय 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 ऐ तो हूंदी म्याय ओ हिणे हाल में लाय हजरत बीबी फातिमा संजो दे टकरायो लाए वॾे गुमाना इरादो रखे दिल में आयो वट सुहिणे सरदारा छापे पिरे आई जो शान जो वताऊं अमूरा सी जो दावत विया सकरियो कबूल आए अबूल बजी अदीअ जो अलकाए संग सरागत अगराए उत ईंदा अज़ीज़ा ओ तूं पंहिंजी म्याए आजिज़ा खे अलाए ले मोकल असांजे तरफ़ां ऐ त तूं ओ पंहिंजी आजिज़ा खे अलाए दे मोकल
मोकल असांजे तरफ़ां आय आय ऐं त तूं म्याय ओ पंहिंजी आजिज़ा खे लाइ ते असांजे तरफ़ां हज़रत बीबी फातिमा ठहंदो तॾहिं वार को जॾहिं हली सगोरी असां त फरमाया फज़ल सां मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा तमा बीबी फातिमा सुन मुंहिंजो मज़कूर आहे असां में असुल को इसमरी सयात जेको कन असां से मठायो मुराए असीं करियो उन्हनि से के बाज वॼाए ओ तूं सबरी गाए वञ काज ते हलाए अमा बीबी फातिमा ऐं त तूं ओ सबरी वञ काज ते हलाए अमा बीबी फातिमा आय ऐं त तूं वञ म्याय ओ सबरी काज ते लाइ अमा बीबी फातिमा मुंहिंजा कामिल कमाल पर मुंहिंजे लिंगन ते ज़ईफ़ी कपड़ा पाजो से अगड़ो असल में कल के सुमारो तुंहिंजो अरबियाणो के कुरेशन मजाए से ॾींदो असांखे तुरत मंझाई ताना आई सुन गमना का गमना का मुझो गोहर थियो गमना का मलक जबरैला नबी करीम के सुनिया साहिब सुभाना
वल्ल सो पयोती करब पतर दाए तू ही मुझो महबूबा सिक तुझी में से अपरी मुखल का वरदवे समाए हजरत वैन गाल जो न करो खतरो ख्याला वो जी बोलो अवाला सोमो कले के कीमती कपड़ा कपड़ा तोले कीमती कपड़ा मलक जबरीला देखो पड़े देखो वटता जन्नत फिर दो समाए दे हो रोए भलगाए वो भरे बुझ का कपड़ न जाए गया हो पर साथी रखाओ राज सा बीबी जे अगिया वो तबे थी सरायवा शरीर में हजरत बीबी फातिमा शरीर में अमा बीबी फातिमा शरीर में बीबी पाक बतूला हजरत बीबी फातिमा हली आई जमायक जे डब्बा नयूं हर प्याणियो अॻियां छणी पियूं हुजूर में लॻियल हैरता तलक असांजे घरनि में आहिनि मजूं माल मिसाल पर कॾहिं कीन ॾिठासूं अहिड़ा के कीमती कपड़ा जो अबू लहब जी ते बिके बिलहाला जी कुछ कीन अबू लहब जी अमाए अहिड़ा मौजदा मोहम्मद मीर जाए क्या मुल्कन मशहूर आए जो सलवात हजरत नबी करम ते लखे लखई दुरूदा कलम जे पढ़ंदा